وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم صدق الله العظيم। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त तव्हांजो माबूद हिकु ई माबूद आहे, उनखां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे ऐं उहा अल्लाह जी ज़ात रहम कंदड़ आहे, निहायत ई महिरबान आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात इन आयत खां पहिरियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जो बयानु कयो हो ऐं यहूदियुनि पंहिंजे किताबनि में उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत खे लिकायो ऐं अल्लाह तबारक व तआला खां अलावा ॿियनि माबूदनि खे पंहिंजो माबूद सम्झो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पोइ इन आयत में पंहिंजी उलूहियत यानी पंहिंजे माबूद हुजणु ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तौहीद यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिकु हुजण खे बयानु कयो ऐं यहूदियुनि ते ज़ाहिर कयो त जेके यहूदी तौहीद खे लिकाइनि था उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला फरमायो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हिकु आहे, वाहिद आहे। वाहिद हुजण जो मतिलबु इहो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां माबूद हुजण में को बि शरीक कोन्हे ऐं इबादत जो मुस्तहिक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात आहे। न उनजी ज़ात में को शरीक आहे, न वरी उनजी सिफ़तुनि में को शरीक आहे। तंहिंजे करे तव्हां अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयो, उनखां अलावा ॿिए कंहिं खे बि माबूद न सम्झो। ऐं ॿियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत करीमा में फरमायो ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम, त अल्लाह खां अलावा को बि इबादत जे लाइक़ न आहे, उहो अल्लाह निहायत ई रहम कंदड़ आहे, निहायत ई महिरबान आहे। ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो बयानु कयो वियो। हज़रत सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु बयानु कनि था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख़्स जो आख़िरी कलाम यानी मौत वक़्तु उनखे मौत खां अॻु में जंहिंजो आख़िरी लफ़्ज़ ला इलाहा इल्लल्लाह हुया त उहो शख़्स जन्नत में दाख़िल थींदो। हज़रत सैयदना मुहियुद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा हदीस पहुती त जंहिं शख़्स 70,000 भेरा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो त उनजी बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मग़फ़िरत फरमाए छॾींदो आहे, ऐं जंहिं वरी कंहिं ॿिए जे लाइ इहो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो त उनजी बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मग़फ़िरत फरमाए छॾींदो आहे। त मां 70,000 भेरा इहो कलमो दोहरायो ऐं पढ़ियो ऐं कंहिं खे बि उनजो सवाबु न पहुचायो। हिकिड़े दफ़े कंहिंजी दावत ते मां पहुतुसि त हिकिड़ो नौजवान जंहिंखे अल्लाह तबारक व तआला कश्फ जो इल्मु ॾिनो हो यानी क़बरनि जो हाल उनजे साम्हूं ज़ाहिर थींदो हो, त अल्लाह तबारक व तआला जो बानो फरमाए थो त खाधे खाइण वक़्तु उहो नौजवान रोइणु लॻो त मां उन्हनि जे रोइण जो सबबु पुछियो त उन चयो त मां पंहिंजी माउ खे ॾिठो आहे त उहा क़बर में अज़ाब जी हालत में आहे ऐं अज़ाब में गिरफ़्तार आहे। पोइ हज़रत इब्न अरबी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त मां दिलि ई दिलि में जेको 70,000 भेरा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो हो, दिलि ई दिलि में उन माउ खे बि बख़्शे छॾियो। पोइ उहो नौजवान ख़ुशि थी खिलणु लॻो त मूं वरी उन खां सबबु पुछा कयो त उन चयो त हाणे मुंहिंजी माउ सुठे हाल में आहे। त पोइ मूंखे पक थी वई त वाक़ई इहा हदीस सची आहे त जंहिं शख़्स ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो उन जी बि मग़फ़िरत थी वेंदी, या वरी जंहिंजे लाइ उहो पढ़ी करे उनखे ईसाल सवाबु करे थो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द त अल्लाह तबारक व तआला उनजी बि मग़फ़िरत फरमाए छॾे थो। यानी हिन हदीस मां इहो मालूम थिए थो ऐं रिवायत मां इहो मालूम थिए थो त ला इलाहा इल्लल्लाह जी केतिरी फ़ज़ीलत आहे। जंहिंजो आख़िरी कलमो इहो हूंदो त अल्लाह ताला उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। ऐं जेकॾहिं तव्हां असां मां कोई माण्हू हिन जो विर्द करे पंहिंजे अज़ीज़ व क़ारिब खे बख़्शे थो, ईसाल सवाबु करे थो त अल्लाह तबारक व तआला उनखे बि सवाबु अता फरमाए थो, उनजी बि मग़फ़िरत करे थो। अल्लाह ताला तव्हां असांखे बि अमल करण जी तौफ़ीक़